के नाल में बुढ़ण आयो आ छा जे बुढ़ो तॾहिं बि ठीकु न त चूंक अहिड़ी थो ॾियासि जो आके जूं मुठियूं वॼी खूह में पहुतियूं रुका चीकट ई चीकट ची 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 बुढ़ी थींदा ढाका। बाबा बाबा अल्लाह मां केतिरो वक़्तु यार जेरो हूंदुसि जो तव्हांखे सुहिणियूं सुहिणियूं सलाहूं पियो ॾींदुसि। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त हक़ु घुरण सां कोन मिले, हक़ु खसे वठिबो आहे, खसे। बाबा तव्हां त ख़ानदानी रहीस आहियो, खसण वारो हुनर सिखो न त माण्हू छा चवंदा, माण्हू पिया पा कोॾींदा त वाइड़ी कुती वाह ते माण्हुनि जे लेखे शिकार। चाचा तगिया रईस लाइक खसण वारनि मां न हुयो, बाबा त ॾियण सिखियो हो ऐं असां बि बाबा खां ॾियण ई सिखियो। बाबा मुंहिंजी ॻाल्हि मञी छो नथो, ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर। बाबा रेस लाइक खान जे बनीअ में तुंहिंजो बराबर जो हिसो आहे। जेकॾहिं तूं ॼाहे वांगुरु छप वेठो हूंदे त कणू बि कोन मिलंदुई। चाचा तगिया सब कुछ तो मिली वियो आहे, कहिड़ी कमी आहे मूं वटि? तूं अञा मुंहिंजे हिसाब सां ॿार आहीं, ईअं सम्झ त तूं तंजड़नि में आहीं। हितां थञ वहे पई थी, पोइ पाक ॿुधो थी त पराए माल में अखियूं पंहिंजे माल में हथ। तूं पराई मिल्कियत में भेण जी मिल्कियत में अखियूं विझो वेठो, खसण जी कोशिश कर, सम्झो ॻाल्हि। अदी त मूं ते साह ॾींदी आहे, इहा सभु मिल्कियत मुंहिंजे कहिड़े कम जी? ऐं जॾहिं अदी चाहींदी न तॾहिं मिल्कियत जा हिसा करे विराए छॾींदासीं। भुल अथई बाबा, भुल अथई, मुंहिंजी ॻाल्हि मञी यार छो नथो? अञा छा चवां, मजो मथो फाड़िया छा? वरी बि चवां थो त भेण जी मिल्कियत मां पंहिंजो हिसो लिखाराए वठो महिल सां कोर्ट में जल्दी। बाक़ी छा न नोरा वांगुरु लोढ़े में लिखियो वेठो थिए, कुझु कोन मिलंदो, कुझु बि कोन मिलंदो। चाचा तगियात असांजे घर जे मामलनि में तूं दखल न ॾे त चङो आहे। बाबा मुंहिंजो छा वजह तव्हांजे घरू मामलनि में? तव्हां छा था कहो, दाल था कहो, बसर था कहो, मुर्गी था कहो, उहा तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजो छा? मां त मिड़े खड़ी ॻाल्हि कई। पर ॿीहर इहे बग़ावत वारी ॻाल्हियूं मूंसां न कजां। बाबा ॿीहर इहो चङी कोन, बसि न यही थे तो फ्लो आहे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।